अॻियां आंदो वञे त हू इलाही सुठे तरीक़े सां सियासत करे सघे थी अॼुकल्ह जी छोकिरी। अच्छा अहमद नवाज़ तव्हां छा ॿुधाईंदो माज़ीअ जा तलख़ तजुर्बा रहिया आहिनि पोइ उन हवाले सां तव्हां कीअं था हिमायत कयो त नौजवान अॼु जे दौर में बि सियासत करे या जेको आहे इन सियासी मैदान में अॻिते वधे? माज़ी जा के तजुर्बा जेके आहिनि उहे शागिर्द सियासत जा ख़राबु कोन रहिया आहिनि। नई जेको नौजवान जेका सियासत कई आहे उहे एॾा ख़राबु तजुर्बा रहिया आहिनि जो असां नौजवाननि खे वेही करे इहो चऊं त उहे सियासत खां बिल्कुलु टुटी वञनि ऐं सियासत में अचनि ई न। माज़ी जे अंदरि असां ॾिसंदासीं त 4 मार्च जी जिदोजहद असांजे साम्हूं आहे। 4 मार्च जो हेॾो वॾो जेको उहा जिदोजहद हुई उहा छा नौजवाननि जी न हुई छा? उनखां अलावा जेको शागिर्द यूनियन जॾहिं यूनिवर्सिटियुनि जे अंदरि हूं शागिर्द यूनियन बहाल हुयूं कॾहिं निमरता जो वाक़ियो थियो छा? या जेके ख़ुदकुशियूं पियूं थियनि हींअर जेको आहे नियाणियुनि जूं बार जेके इहे वाक़िया पिया पेश थियनि जॾहिं शागिर्द यूनियन हुई ऐं नौजवान उन्हनि जेको आहे वधी करे सियासत पे कई उन टाइम इहे वाक़िया पेश न पिया अचनि ऐं अॼु उहे सभु वाक़िया पेश अचनि था। इन जो मतिलबु इहो आहे त नौजवाननि जेका सियासत कई पे जेका नौजवाननि वधी करे सियासत में हिसो पे वरितो ऐं शागिर्द यूनियन जेका हुई हुननि जेको जंहिं प्लेटफॉर्म ते हलिया पे जंहिं इतिहाद ऐं एके सां उहो अॻिते वधिया पे त उहो हिकिड़ो जेको प्लेटफॉर्म हो उहो जेको हिकिड़ो तरीक़ो उहो बहितर तरीक़ो ऐं हुन मां बहितरी जे तरफ़ असां वधूं पिया। शागिर्द सियासत जे अंदरि अॼु तव्हां ॾिसो असांजा जेके आहिनि तव्हांजा जर्नलिस्ट अधु जेके पाकिस्तान जा जर्नलिस्ट उहे ई आहिनि जेके शागिर्द यूनियन मां निकिरी करे कंहिं न कंहिं तंज़ीम सां हुननि जो वास्तो अॼु उहे जेके आहिनि वॾनि हुननि ते वेठा आहिनि ऐं जेको आहे वॾनि इदारनि में कमु पिया कनि जर्नलिस्ट हुजनि या असांजा जेके बि सियासी लीडर आहिनि उन्हनि खे तव्हां खणी वठो उहे कंहिं न कंहिं पार्टी मां जेको आहिनि उहे कमु करे अॻिते आया आहिनि। शागिर्द सियासत ई आहे जेका नौजवान खे अॻिते आणे ऐं उहे जेको आहे पाकिस्तान जी सियासत में वॾो अहम रोल अदा करे सघे थी। अच्छा अमीर तव्हां खां थो पुछां हिकिड़ी राय असांजी सोसाइटीअ में मौजूदु आहे त जेकॾहिं को बि नौजवान तालीम दौरान कंहिं सियासी तंज़ीम सां या सियासी मैदान में अॻिते वधे थो त उन्हनि जा तालीम ते बि ख़राबु असर पवनि था। तव्हांजो छा पॉइंट ऑफ व्यू आहे इन हवाले सां? थॉट्स आहिनि अहिड़नि माण्हुनि जा त पोइ इहो सियासत करे थो हिन जी एजुकेशन